या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह। ऐ ईमान वारो, ईमान जी दौलत रखण वारो, मां रब्बुल आलमीन अवां सां मुखातब आहियां, अवां के हुक्म फरमाए रहियो आहियां। अर्ज कयो वियो या रब्बुल आलमीन छा इरशाद आ, छा हुक्म आ? रब तो फरमाए इत्तकुल्लाह। मां रब्बुल आलमीन का डिजो, मुझो खौफ पंहिंजे दिलनि में रखो, मुत्तक़ी बनजी वञो, तक़वा इख्तियार करो, परहेज़गार बनजी वञो, ऐं वकूनू मअसादिकीन, ऐं सचन जी सोहबत इख्तियार करियो। अल्लाह वारन जी दामन सां वाबस्ता थी पो, ये अल्लाह वारा दुनिया में तन भाईंदा, पर कब्र ऐं हशर में भी नीह लाहींदा। बचो सुभान अल्लाह। ऐं तव्हांजो ज्यादा टाइम कोन खाईंदुसि, छो त मूंखे साईं फ़कीर हाजी मोहम्मद इस्माइल चयो आहे त सुभाणे कपा बि चूंडणी आहे, पर जेतरी देर वियो मोहब्बत सां वियो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत मुबारका में बिन ॻाल्हियुनि जो हुकुम फरमायो आ। मुंहिंजा बानो मां रब खां ॾिजो, मुंहिंजो खौफ पंहिंजे दिलनि में रखो। मां रब्बुल आलमीन अवां जो रब आहियां। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, आलम तख़य्युल में अर्ज कयो वियो या रब्बुल आलमीन, बेशक तूं असांजो मालिक आं, असांजो ख़ालिक आं, तुंहिंजो खौफ असांजे दिलनि में हुअणु खपे। या रब्बुल आलमीन, जेकॾहिं असां तुंहिंजे खौफ दिल में रखंदासूं त उन जो असांखे कहिड़ो फ़ाइदो थींदो, कहिड़ो उन जो अजर मिलंदो, छा उन जो असांखे सवाब मिलंदो। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, वली मन ख़ाफ मक़ाम रब्बिही जन्नतान, जेको मां रब्बुल आलमीन खां डिजंदो आ, मां रब्बुल आलमीन उनखे ॿ जन्नतूं अता फरमाईंदो आहियां। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, आलमन सबूरन इन आयत करीमा जे तशरीह में लिखियो आहे त ॿ जन्नतूं कीअं मिलंदियूं, ॿिन जन्नतनि जो मक़सद छा आहे? पाण फरमाइनि था ॿिन जन्नतनि जो मक़सद ही आहे, जेको अल्लाह खां डिजंदो आहे, जंहिंजे दिल में रब जो खौफ हूंदो आहे, उन जे लाइ रब हिकिड़ी जन्नत हिन दुनिया में बनाईंदो आहे, ॿी जन्नत रब महशर जे मैदान में अता फरमाईंदो। यानी दुनिया भी उन जे सुकून वारी गुजरंदी, दुनिया में उनके परवाह कान हूंदी, दुनिया में उन जे मथा कंहिंजो डप सवार कोन हूंदो, दुनिया में उन जे मथा कंहिंजो हुक्म कोन हलंदो सवाइ अल्लाह ऐं उन जे रसूल जे। ॿिए जी हुनखे परवाह कान हूंदी, उन जे दिल में रब जो खौफ हूंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, मुंहिंजा बाना, जॾहिं तव्हां मां रब्बुल आलमीन का डिजंदा आयो त मां रब्बुल आलमीन अवां के ॿियनि का कोन डिजारींदो आहियां, अवां दुनिया वारनि का कोन डिजंदा, पर जॾहिं अवां जे दिल अंदर मां रब्बुल आलमीन जो खौफ ऐं डप अची वेंदो आहे त मां रब्बुल आलमीन पूरी दुनिया अवां जे कदमनि ते झुकाईंदो आहियां। आसान समझान जे लाइ तव्हांखे हिकिड़ो सादो मिसाल ॾियां। तव्हां असांजा उस्ताद, तव्हां असांजा महबूब रहबरो रहनुमा, मुंहिंजा प्यारा हज़रत से काज़ी अब्दुल मजीद कुरैशी रहमतुल्लाह अलैह, बज़ाहिर न ऑफिसर हा, न मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो वज़ीर हा, न मुशीर हा, न दुनिया जो ओतो हो, फ़कीर तबियत जा तॾे ते वेहण वारा, अल्लाह अल्लाह करण वारा, काल अल्लाह काल रसूल जो विर्द हण वारा। मुंहिंजा प्यारा दोस्तो
फकीरन वारी जिंदगी गुजारन वारा पर संदन दिल में ए अल्लाह पाक जो खौफ हो रब्बुल आलमीन जो डप हो पान मुत्तकी ऐ परहेज़गार हा मुझा प्यारा अज लस्बेले जिले जे बच्चे बच्चे जी दिल में हजरत काजी साहब जी मोहब्बता काजी साहब जो अदबा काजी साहब जी ताजीम तकरीमा यो छा जो बदलो आ मुझा प्यारा रब्बुल आलमीन जे खौफ ऐ तकवा जो बदलो आहे वडा वडा दुनिया जा मानू भी साईं काजी साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जी कदमन ते करंदा हा छा हो दुनियावी पावर न हो पण फकीर तबीयत जा हुंदा हा नंढन सा नंढा वडन सा वडा कदे इयो भी के महसूस थियण न दिनऊ तो मूं वट भी इल्म जो केतरो खजानो आहे जॾहिं मुझी हज़रत केबला काजी साहब रहमतुल्लाह ताला अलैहि सां पहिरीं मुलाकात थी तॾहिं मूंखे भी ये खबर कानी ते एॾो को जय्यद आलिम आहे ओ मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो तव्हां सां खुश नसीब आहियूं जिनके रब्बुल आलमीन एड़न जो साथ अता फरमायो आ एक त मुझा प्यारा रब्बानी आलमन जो घरानो आ मुझा प्यारा फकीर घरानो आ ऐ कुरैशी खानदान आ मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान मां हिकड़ी शान कहते बि आए आ जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात क़िबला काज़ी साहब रहमतुल्लाह ताला अलैहि के भी हुक्म फरमाईंदो ओ काज़ी साहब जेके तोसां मोहब्बत रखंदा हा जेकी तुंहिंजे अकीदत में रहंदा हा जेकी तुंहिंजा हामियो मददगार हा अज मशर जो मैदान गड करण तुंहिंजो कम जन्नत मोकल मां रब्बुल आलमीन जो कम आहे सुभान अल्लाह अल्लाह खां जो अल्लाह खां डिजंदो आ रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात सरब डिजारींदो नाहे अल्लाह पाक बाने सां प्यार भी कंदो आ केतिरो रब्बुल आलमीन पंहिंजे बाने सां प्यार कंदो आ बुखारी शरीफ में हदीस आ हिक मर्तबा मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग ता मोचा मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा कराम बेहा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़े गोठ जे पासे में अची मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पड़ाओ विधो आ उते मुझे महबूब करीम आराम फरमायो रात उते गुजारिया फजर जी नमाज उते पढ़िया गोठ वारन के खबर पया त अज असांजे गोठ जे पासे में ओ अल्लाह जो महबूब आयो आ जिनजे ला रब पाक पूरी कायनात बनाए आहे उन गोठ जो जेको सरदार हो वो मुझे महबूब जी बारगाह में है अर्ज करण लगो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अज असांजा भाग भला असांजो नसीब खुलियो आ जो तवां जड़ो प्यारो हबीब असां जो मेहमान छो आ महबूब असां त तवां जा गस न्यारींदा आहियूं चवंदा आहियूं त मूं घर अचे थिए जे मेहंदरो मेहमान त ताणे तनूरन खे भेरे हणा भाण पो पेकन सूदो पाण सिर घर घोरा सैयदता मुझा महबूब मरहबा मरहबा अहलन व सहलन मरहबा भली जी करे मुझा राणा आया वो सरदार साहब मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वठी पांजे घर आयो आ मुझा महबूब करीम वेठा हा त मुझा प्यारा सामो हिकड़ी माए साहबा आहे खाधो पचाए रही आ बोचे खाने में वेठी आ माए मानी पी पचाए उन जो नंढड़ो बच्चो आ जेको मां जे करीब वेठो आ वो बच्चो बार बार बाहे जे करीब पियो अचे वो मां पांजे बच्चे के बाहे का हटाए पे मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो पूरो मंजर ॾिठो आ जॾहिं मुंहिंजा हबीब पाक सल्लल्लाहु
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फारग था व माई साहबा मुझे महबूब करीम जे बारगाह में आया अर्ज कर लगी या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां हिकड़ो मसलो खणी आई आया मुझे महबूब फरमायो माए चो छा थी चवे अर्ज कर लगी या रसूल अल्लाह मुखे बुधायो त मां पंहिंजे बच्चे सां ज्यादा प्यार कंदी आ या रब्बुल आलमीन पंहिंजे बाने सां ज्यादा प्यार कंदो आ मुझे महबूब करीम फरमायो माई साहबा मां जो प्यार भी सुभान अल्लाह पर मां जे प्यार खां अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाने सां कई करोड़ हिस्सा ज्यादा प्यार कंदो आहे सुभान अल्लाह। माई साहबा मां पंहिंजे बच्चे सां मोहब्बत कंदी आ पर अल्लाह तबारक व ताला मां का कई हिस्सा ज्यादा पंहिंजे बाने सां मोहब्बत ऐं प्यार कंदो माई अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पोजे कदे अल्लाह रब्बुल आलमीन मां का वधीक प्यार कंदो आ तो मुझा सोना तवा पान डिठो मां मानी पे पचाई मुझो बच्चो दुनियावी बाहे जे करीब पे आयो मुखे इयो पसंद कोन लगो त मुझो बच्चो को दुनिया जे बाह में सड़े इन जा उज्वल के तकलीफ अचे मुझा हबीब मां आया मुका बर्दाश्त कोन थींदो वो मुखे बुधायो त जे कदे अल्लाह तबारक व ताला जो पांजे बाने सा मां का वधीक प्यार आहे त पो रब करीम पांजे बानन के किया दोज़ख जी बाहे में साड़ींदो जदे माए या गाल कया त नबुवत वारे अखिन मां लुढ़क टपके आया मुझे प्यारे हबीब करीम फरमायो माई साहबा अल्लाह तबारक व ताला जी जात बाबरकात कदे भी के जहन्नम में कौन मोकलींदो कदे भी के बाहे में कौन साड़ींदो उहे पंहिंजो पान जहन्नम में वींदा वरना रब करीम त पंहिंजे बानन जे ला जन्नत बनाए आहे सिर्फ जन्नत बनाई ना है बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन इयो बे वाज़े बुधाए छडियो त मुसलमानो ही रस्तो जन्नत जो आ ही रस्तो जहन्नमीन जो आ बुधायो भी अथस वाज़े कयो अथस अबा रस्तो वाज़े थी वियो त पो हाने तुंहिंजी मर्जी आ चाहे जन्नत में वन चाहे दोज़ख में वन अल्लाह तबारक व ताला पांजे बानन सा प्यार कंदो आ एडो त अल्लाह पाक जो प्यारा जो मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो हदीस पाक में दुआ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइन था मालिक के पांजे बाने सा केतरी मोहब्बत प्यार होंदो आ हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह अला नबीना वाले सलातो सलाम जो जमानो आ हजरत मूसा कलीमुल्लाह तूर सीना जबल ते वींदा हा उते साईं वहंदा हा रब्बुल आलमीन हजरत मूसा कलीमुल्लाह सा कलाम फरमाइंदो मार को थींदो गुफ्तगू थींदी हुई इलाके के खबर पइजी वई आ हर हिक के खबर पइजी वई त हजरत मूसा कलीमुल्लाह अलैहि सलातो सलाम तूर सीना जबल ते सिर्फ नमाज पढ़न जे ला कोन वींदो आ सिर्फ अल्लाह जो जिक्र करण जे ला कोन वींदो आ पर अल्लाह जो नबी जदे तूर सीना जबल ते वींदो आ त रब्बुल आलमीन मूसा कलीमुल्लाह सा गुफ्तगू बे फरमाइंदो आहे एक मर्तबा अल्लाह जो नबी हजरत सैयदना मूसा अलैहि सलातो सलाम रस्तो वठी विया पे एकड़ो ना फरमान शख्स मिलियो अर्ज कई क़िबला काडे पिया वञो पाण फरमा लगा मां वञा पो तूर सीना जबल ते ऐं तूर सीना जबल ते अल्लाह तबारक व ताला मूंसां कलाम फरमाई गुफ्तगू कंदो मार को कंदो जे साईं मुंहिंजो हिकिड़ो सवाल आ रब्बुल आलमीन खां पुछो अचजा हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो चओ कहिड़ो सवाल अथई जिसे अल्लाह तबारक व ताला के वनी चइजा तो फिलानो बानो चवे तो मुझा या रब्बुल आलमीन आऊं तोखे पंहिंजो रब करे मञाई कोन थो रब करे तोखे
मञाई कोन थो पो जेकॾहिं तोखे मुंहिंजो रिस्क बंदि करणो आहे तूं भले मुंहिंजो रिस्क बंदि करे छॾ मूंखे परवाह न आहे एड़ो मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो खतरनाक न्यापो ॾिनई पैगाम ॾिनई अल्लाह जो नबी हजरत सैयदुना मूसा अलैहिस्सलातो सलाम जॾहिं इहे कलिमात ॿुधा पाण फरमा लगा बेहया रब्बुल आलमीन तोखे ज़िंदगी ॾिनी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे औलाद ॾिनो दौलत ॾिनी मिल्कियत ॾिनी बेटा साहब रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाईंदो आहे त कुत्ता क़रीबन सां तूं दावा रखी मदड़ कुत्ता क़रीबन सां तूं दावा रखी मदर अरे जिनी सिखारी वड़ तो डंद ॾिखारी उन्हनि खे जे रब्बुल आलमीन तुंहिंजे मथां हेॾो इनाम कयो आहे जे मालिक करीम तुंहिंजे मथां हेॾी महिरबानी कई आहे अॼु उन खे तूं इहे लफ़्ज़ तो पैगाम तौर मोकिली तोखे हया नथी अचे शर्म नथो अचे अल्लाह जे प्यारे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलातो सलाम उन शख्स जे मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो बेइज्जती कया तंबी फरमाया पाण रवाना थी विया दिल गवारा कोन कयो त मां पंहिंजे रब करीम खे अहिड़ो पैगाम पहुचाया या अल्लाह तूं त रहमतन वारा मींहं बि वसाईंदो आहे मुंहिंजा मालिक करीम तूं त रोज़ियूं बि ॾींदो आहे ज़िंदगी बि तूं ॾिनी आहे या रब्बुल आलमीन पलान का बिछुन का हिफाजत करण वारो बि तूं रब पाक आहे पर तुंहिंजा हेड़ा बि नादान बाना आहिनि जेकी हेड़ी तरह जा पैगाम मोकिलिन पिया दिल गवारा कान कया हज़रत मूसा अलैहिस्सलाम पैगाम कोन ॾिनो मुंहिंजा प्यारा जॾहिं अल्लाह पाक सां गुफ्तगू जो वक्त ख़त्म थियो आहे पाण रवाना चा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मूसा अलैहिस्सलाम के दोबारा घुरायो आहे जेको वक्त मुकर्रर हो वो जो खत्म थियो अल्लाह रब्बुल आलमीन जो हुक्म आयो तो मूसा कलीमुल्लाह दोबारा तूर सीना ते आयो अर्ज की मुझा मालिक मूंखे छो घुरायो थी अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो मूसा कलीमुल्लाह मुझे हिकड़े बाने तोखे मूं रब जे ला पैगाम ॾिनो हो उहो तो मूं ताईं छो न पहुचायो अर्ज की मुझा मालिक मूंखे हया पे आयो वे गलत कलिमात मां कीअं तो रब जी बारगाह में पेश करियां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मूसा कलीमुल्लाह ॿुधा उन छा चयो हो हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे हमद बयान कई तस्बीह पढ़ी आ मुझा प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह पाक जो जिक्र करे करे रब्बुल आलमीन जी वॾाई बयान कंदे अल्लाह पाक जी तारीफ़ कंदे कंदे उन का बाद में अर्ज कई मुझा मौला उन बाने मूंखे चयो त अल्लाह पाक के वञी चओ त मां तोखे पंहिंजो रब करे नथो मञा पोइ जेकॾहिं तोखे मुंहिंजो रिस्क बंदि करणो आहे रोज़ी बंदि करणी आहे भले बंदि करे छॾ मूंखे परवाह काने का हज़रत मूसा कलीमुल्लाह पैगाम ॾिनो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मूसा कलीमुल्लाह वञी अॼु मुंहिंजे बाने के पैगाम ॾे त मुंहिंजा बाना तो त ही पैगाम मोकिलियो आहे पर मां रब करीम जो ही जवाब अथई मुंहिंजा बाना तूं चवें थो तूं मूंखे रब करे नथो मञी तुंहिंजी मर्ज़ी आहे पर मां रब्बुल आलमीन तोखे पंहिंजो बानो चवंदो रहंदुसि जेसी दुनिया में तुंहिंजी ज़िंदगी आ मां रब्बुल आलमीन के भले तूं पंहिंजो रब करे मञ या न मञ पर जेका मां तुंहिंजे लोहे महफूज़ में ज़िंदगी लिखी आ जेसी तुंहिंजी ज़िंदगी आ त रिज़्क ॾियण बि मां रब्बुल आलमीन जी ज़िम्मेदारी आहे सुभान अल्लाह एॾो करीम रब एडो मेहरबान रब रहमत खुदावंदी हर वक्त पंहिंजे बाने के पुकारींदी
खुदा जो कसम आ 80 साल 90 साल 100 साल जिंदगी अल्लाह पाक जी सां बगावत कंदे गुजरी वञे, इंसान जे ज़हन दिमाग़ मां अल्लाह पाक जो नालो निकिरे वञे, रब्बुल आलमीन के भुलाए छड़े, पर रब पाक जे रहमत हमेशा पुकारींदी आ। मुंहिंजा बाना तो मूं रब खे विसारियो आ, लेकिन मां रब्बुल आलमीन तोखे कोन विसारियो आ। कॾहिं तुंहिंजो रिज़्क़ बंदि कोन कयो आ, कॾहिं तुंहिंजी रोज़ी बंदि कान कई आ, कॾहिं तुंहिंजे मथां का मुसीबत नाज़िल कान कई आ, कॾहिं मां रब्बुल आलमीन तुंहिंजे मथां बरसात बंदि कान कया। तू याद कर या न कर, मां रब्बुल आलमीन तोखे याद फरमाईंदो आया। ओ मुंहिंजा मुसलमान भाई 80 साल 90 साल अल्लाह जी नाफरमानी में गुजरंदे, जॾहिं दाढ़ी में अच्छा वार अची वञनि था, मथे में अच्छा वार अची वञनि था, हिकु ॾियारे सोचींदे वेंदे अकेलाई में तनाई में इंसान जी दिल में ख्याल ईंदो आ त यार पूरी जिंदगी मां अल्लाह जे नाफरमानी में गुजारे छॾिया, छो न हाणे मोटी पंहिंजे मालिक जी बारगाह में वञा, वञी पंहिंजे रब खां माफ़ी वठा। त शैतान अची उनखे भुलाईंदो आ, वरगलाईंदो आ, मियां हेॾी जिंदगी गुजारे छॾे, हाणे वरी मोटण जो कहिड़ो फ़ाइदो। जॾहिं शैतान दिल में ये विसविसा विझंदो आ, रहमत खुदावंदी पुकारींदी आ, अल्लाह जे बारगाह मां आवाज़ी दुआ बाना 80 साल 90 साल तो मुझे नाफरमानी में गुजारे छड़ियो, का गाल काने का, अज भी मोटी अचण तुंहिंजो कमा ऐं माफ़ी घुरण तुंहिंजो कमा, तोखे माफ़ करे पंहिंजो महबूब मानू बनाइण मां रब करीम जो कम आहे। सुभान अल्लाह। अल्लाह पाक पंहिंजे बाने सां एतिरो त प्यार कंदो आ, एतिरो त प्यार कंदो आ, आसान लफ़्ज़न में तव्हांखे समझाया त दुनिया में कंहिंखे बि एतिरो परचाइण राज़ी करण आसान नाहे जेतिरो रब करीम खे राज़ी करण आसान आहे। छो त अल्लाह पाक जो बाननि सां प्यार एतिरे ताईं जो मुंहिंजे महबूब फरमायो, गुनाह करे करे बानो जमीन आसमान गुनाहन मां भरे छॾे, पर खौफ खुदा में मकोड़ी जे मथे जेतिरो, मख जे मथे जेतिरो अख मां लुढ़क करंदो आहे, अल्लाह पाक जे गज़ब खे थधो करे छॾी। रब राज़ी थी पवंदो आ, वरी पर अल्लाह तबारक व तआला उन जे मथां पंहिंजे इनाम ऐं इकराम जी बरसात नाज़िल फरमाईंदो। रब भी मेहरबाना, मदीने जो मीर भी मेहरबाना। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो, अल्लाह जा हबीब के पंहिंजे उम्मत केतिरे प्यारे आ। रवायतन में ईंदो आ, हिकु मर्तबा मुंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीका वेठी आ। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मोमिनन जी मां आयशा सिद्दीका, अॼु जेको घुरणो अथई घुर तमाम मोहम्मद तोखे अता फरमाया। सुभान अल्लाह। आयशा, अॼु जेको घुरणो अथई घुर मां तोखे अता फरमाया। अमा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ कयो त मुंहिंजा राणा, थोरी देर जेकॾहिं मूंखे तव्हां इजाज़त ॾियो त मां सैयदुना सिद्दीक़ अकबर सां मशवरो करियां, पंहिंजे बाबे खां पुछां। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मोमिनन जी मां तोखे इजाज़त आ। मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो, अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा हजरत अबू बकर सिद्दीक जी बारगाह में आई, अर्ज कर लगी, अब्बा जान, अज अल्लाह जो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेहरबान चुआ, अज रहमत हबीब किबरिया जोश में आ। अल्लाह जे हबीब फरमायो, आज जेको घुरणो अतई घुरमा मोहम्मद तोखे अता फरमाया। मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो,
अम्मा आयशा सिद्दीका के सैयदना अबू बकर सिद्दीक अर्ज कयो आयशा वञ मुझे हबीब पाक के अर्ज कर त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुके इह गाल तवा बुधायो जदे मेराज वारी रात तवा अल्लाह पाक सा हम कलाम चाहा रब करीम सा अवा गुफ्तगू मार को फरमायो उन वक्त में जेके राज न्याज जो गालू चूहियो मुजा राणा उन राज वारे गाल मां हिकड़े गाल मां आयशा सिद्दीका के बुधायो जेके राज जो गालियूं थियूं हुयूं उन मां हिकड़ी गाल मुखे बुधाई बर रवायतूं आहिनि एक रवायत या त मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोमिनन जी मां अल्लाह ताला जे जात बाबरकात फरमायो मुजा राणा मुके तुझे करे तुझे उम्मत एतरी प्यारी आ तुझे करे तुझी उम्मत जे मथा मां रब एतरो मेहरबान होंदो आया जो मुजा हबीब तुझो हिकड़ो अदना उम्मती गुनाहगार उम्मती न नमाज जो पाबंद न रोजे जो पाबंद होंदो आ जदे अकेलाई में वेही करे तो महबूब करीम मदीने वारे मीर जे मथा दुरूद ऐं सलाम जो नजरानो पेश कंदो आ त मुंहिंजा राणा हिकु दफ़ो न ॿ दफ़ो न टे मर्तबा न बल्कि मां रब करीम उन जे मथा 10 मर्तबा निगाहे रहमत फरमाईंदो आहियां सुभान अल्लाह राणा हिकड़ो तोते दुरूद मोहब्बत मां पढ़े त मां रब उन जे मथा 10 मर्तबा निगाहे रहमत फरमाईंदो आहियां याद रख मुसलमान जे रब्बुल आलमीन जे हिक मर्तबा निगाहे रहमत नसीब थी पए त उन शख्स जे मथा दोज़ख जी बाहि हराम थी वेंदी बे रवायता त मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोमिनन जी मां अल्लाह ताला जे जात बाबरकात मुके इरशाद फरमायो मुझा प्यारा महबूब तुझे उम्मती मां जेको भी उम्मती तुझे उम्मत मां जेको भी मुसलमान के टुटल दिल के जोड़ी दो तमा रब्बुल आलमीन उनके बगैर हिसाब किताब जे जन्नत अता फरमाईंदो आया सुभान अल्लाह हबीब टुटल दिल के जोड़े परेशान मुसीबत में मुसलमान उनके तसल्ली दे उनके दिलासो दे अदा दुख जा ॾींहं थोरा होंदा आहिनि दुखनि जे पुठियां सुख ईंदा आहिनि रब्बुल आलमीन जो इम्तिहान आ अल्लाह जी आज़माइश आ मुझे हबीब पाक जो फरमान आ जॾहिं भी मुझे उम्मत ते मुसीबत ईंदी आ परेशानी ईंदी आ परेशानी उनके सतान जे ला कान ईंदी आ उहा बीमारी उनके हलाक ऐं बर्बाद करण जे ला कान ईंदी आ मुझे हबीब करीम फरमायो जॾहिं मुझे उम्मती ते मुसीबत अचे वो मुसीबत ते सब्र कंदो आ उन सब्र करण जे करे अल्लाह पाक उनके गुनाहन खां ईअं पाक ऐं साफ़ करे छॾींदो आ ॼण त उहो मां जे पेट मां हींअर दुनिया ते आयो आहे सुभान अल्लाह पर मुसीबत ते सब्र करे ये न मुसीबत थोड़ी घोड़ा घोड़ा वडी ये न हो जे यो दिल में पहुंचे त तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरे है वो बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि इरशाद फरमाए अचो सूरन वारियों करो सूर पचार किनी घना किन थोरड़ा नाहे सूरन धार पोडना जे दातार से मोझोली पाए झलिया मुझा प्यारा दोस्तों अल्लाह पाक जे तरफा आजमाइश अची वने
अल्लाह जी तरफा इम्तिहान अची वने उन मुसलमान के तसल्ली दियण वारो मुसलमान बगैर हिसाब किताब जे जन्नत में दाखिल थींदो आ। रब भी मेहरबान आ, अल्लाह जो महबूब भी मेहरबान आ। जो मेराज वारी रात जॾहिं रब करीम सामू विहारे पंहिंजे हबीब के फरमायो राणा अज जेको घुरणो अथई घुर तमा रब तोखे अता फरमाया। सुभान अल्लाह। मेराज वारी रात अल्लाह पाक पंहिंजे महबूब के तमाम नाज ऐं अंदाज सां मथे घुरायो। का मामूली ॻाल्हि कान हुई। इंतजाम जॾहिं थिया पे को प्रोग्राम थींदो आ, को जलसो थींदो आ, त मीटिंग को ठाहिबी मौज़िज़ीन के घुराइबो आ। अब नंढड़ी पा हल्की फुल्की शादी कंदा आहियूं त पाड़े वारनि खे घुराईंदा आहियूं न। को वॾो जलसो थींदो आ त बि घुराइबो। मेराज मुस्तफ़ा सभिनि मलाइकनि के घुराए अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब जो अदब सिखाए। फरिश्तो अवा आबद आयो ज़ाहिद आयो हर वक्त अवा जी ज़बान मां रब करीम जे जिक्र में तरो ताज़ा रहंदी आ। पर याद रखजो जेकरे जरे बराबर भी मुझे महबूब जी का बेअदबी थी, मुझे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नजरअंदाज कयो, मां रब करीम आवा जी इबादतन जी परवाह न कंद समाजा पर टोड़िया वेंदा कोकाफ जे पहाड़न में उनके उछलायो वेंदो। जिब्रील अमीन के मुझे रब समझायो के आशिक तर्जमाने कई तरब पा कहीं पे फरमायो जिब्रील याद कर तो जिब्रील याद कर तो न्यापो नहीं विसार जा निंदमा नबी करीम के तो कदम चुमी उठार जा। जिब्रील याद कर तो जिब्रील याद कर तो न्यापो नहीं विसार जा निंदमा नबी करीम के तो कदम चुमी उठार जा। सुभान अल्लाह। मलाइकन के समझाई जरे हबीब आया अल्लाह ताला जे जात बा बरकत फरमायो मुजा राणा अज जेको घुरणो अते हबीब घुर महबूब चपन मा चो चप चोरण तो जो कमा हबीब तलब करण तो जो कमा ता करण मा रब्बुल आलमीन जो कमा। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मुजा मौला मुके दुनिया नथी खपे, मुजा मालिक मुके बादशाही नथी खपे, मुके जेकरे मालिक अता फरमाए तो त मुझे उम्मत जे माफी अता फरमा। सुभान अल्लाह। एतरो उम्मत सा प्यारा जो मुझा महबूब जो काबे जो तवाफ भी कंदा हा तब उम्मत के पे याद करदा। हाँ मकामे इब्राहिम ते साईं नफल पिया पढ़ंदा हा तब उम्मत के पे याद कंदा हा। एतरे ताई किन रवायतन में ही भी आयो आ त जडे मुझा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वालिदा सैयदा तैयबा ताहिरा अम्मा आमिना रदियल्लाहु ताला अन्हा जे शिक में अतहरमा दुनिया ते तशरीफ फरमा छा तो मुझे महबूब करीम पांजा नंढड़ा हथ मुबारक मथे खणी अल्लाह जी हमद सना बयान कई ए फौरन इयो अर्ज कयो मौला मुझी उम्मत मुखे बख्शे दे। सुभान अल्लाह। मुझी उम्मत मुखे बख्शे दे। ओ मुझा प्यारा दोस्तों एडो मेहरबान नबिया हजरत सैयदना अनस बिन मालिक का रवायत त हिक मर्तबा मां के शौक तो माजी दिल घुरियो त अज मां मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठा वनी तहज्जुद जी नमाज पढ़ा हबीबन सा गड बिया। इयो याद रखो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाब तमाम अदीब हुंदा। खुदा जो कसम रात मो हिकड़ो किताब पढ़ियो पे त हजरत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफात मुबारक खां बाद में हजरत अलीउल मुर्तदा शेरे खुदा रदियल्लाहु ताला अनु जे घर जे दरवाजे जो कब्जो टूटी वियो, अंजीज कब्जो टूटी।
पो दरवाज़ो साईं हटायो त कपड़ो लटकाए छॾियो। हिकिड़ो को सहाबी आयो चई अली हिकिड़ो तो कोको लगंदो इहो बि तोखां नथो लगे। हज़रत अली सी फरमाया मां कोको हणण ॼाणा थो। पो साईं छो नथो हणी? पाण फरमान था कोको हणंदस हथोड़ी लगंदे ठका थींदो आवाज थींदो। मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े पाक में आरामिया मां अलीउल मुर्तदा नथो चाया त मां जे कोके लगाण जे करे आवाज थे मुझे हबीब जे आराम में खलल पजे। सुभान अल्लाह। मां इए जिंदगी गुजारे छॾींदुसि रसूलुल्लाह जे आराम में खलल न पजे। हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में मुझा प्यारा सहाबा कराम वेंदा हा। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जदे बारगाह मुस्तफा में अची वेंदा हा एतरी मुझा प्यारा नरम गुफ्तगू कंदा हा एतरो आस्ते ॻाल्हाईंदा हा जो पासे वारे के खबर कान पवंदी हुई जियां के कन में ॻाल्हि ॿुधाए बिया इया ॻाल्हि हजरत अबू बकर सिद्दीक कंदो हो। हजरत अमीर उमर त एतरो आस्ते ॻाल्हाईंदा हा जो मुझा महबूब भी टे मर्तबा फरमाईंदा हा उमर तो छा चयो आहे। एतरो आस्ते ॻाल्हाईंदा। हिकिड़ो सहाबी फरमाए थो त मस्जिद नबवी में मां वेठो आहियां त मूंखे पुठियां के कंकरी उछलाइजी पुठियां जो लोण हज़रत अमीर उमर बीठो मूंखे इशारो करीब आयुस मूंखे कन ते वात रखी चो मस्जिद शरीफ में जेके ॿ माण्हू वेठा आहिनि वठी मां जो उनके वठणो हज़रत अमीर उमर मस्जिद नबवी का काफी छिटो वञी बीठो। उहे आया पाण फरमाई तव्हां केर आयो किथां खां आया आहियो? अर्ज़ कयो कि भला असां ताइफ खां आया आहियूं। हज़रत अमीर उमर फरमायो अॼु जेकॾहिं तव्हां चओ हा मदीने जा आहियूं त उमर जे सज़ा खां बचे न सघो हा मां तव्हां के मार ॾियां हा। या अमीरुल मोमिनीन असां कहिड़ी ग़लती कई आ? पाण फरमा लगा तव्हां मस्जिद नबवी में बुलंद आवाज़ सां गुफ्तगू पे कई पाण में मार को पे कयो अवां के खबर ना है मस्जिद नबवी जे पासे में हरी में नाज गुंबद खदरा आहे उन गुंबद खदरा में मुझो प्यारो महबूब करीम आरामिया अवां जे गुफ्तगू जे करे मुझे हबीब जे आराम में खलल पए यो मु उमर का बर्दाश्त न थींदो। अज तव्हां के बुधाया तो बियन के बे पैगाम दिजो जदे मस्जिद नबवी में अचो त एतरो आराम सा ॻाल्हाए जो मुझे दिलबर मदीने वारे जो आराम खराब न थिए। सुभान अल्लाह। रब करीम एड़े अदब जो ज़रो तव्हां सा के भी अता फरमाए। आमीन। असां जी त सही वात में पान गुटको पियो त असां नबी साईं जो ज़िक्र पिया कंदा नबी ते सलात पिया पढ़ंदा होटल ते वेठा आहियूं चाह पिया पीअंदा आहियूं हिकिड़ो वहाबी चवंदो नबी बशरात चवंदो नबी नूर महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख्सियत जे मथां असां बहस पिया कंदा आहियूं पाण खे आशिक रसूल समझंदा आहियूं न केर भी सवाल करे तोखे उन सां बहस करण जी ज़रूरत न आहे उनके तू चोबा तुंहिंजो मज़हब तोखे मुबारक जेकॾहिं मूंखां पुछी थो त मुंहिंजो अक़ीदो इहो आहे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हिन कायनात में अल्लाह तबारक व तआला खां बाद में अगर कंहिंजो मकाम आहे त मदीने वारा मीर उहो तव्हांजो मकाम आहे। सुभान अल्लाह। वधीक उनखे जवाब ॾियण जी ज़रूरत ई न आहे तव्हां सां वटि कहिड़ो इल्मु आहे। हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह ताला अलैहि को हल्को फुल्को आलिम न आहे ही उहो आलिम आहे जिनजी उम्र शरीफ 50 साल खां जॾहिं मथे थी तॾहिं दिल में ख्याल आयसि त जिंदगी जा आखिरी ॾिहारा महबूबन करीमन जे पाड़े में गुज़ार मां 50 साल हिंदुस्तान में गुज़ारी आहे हाणे जिंदगी जा आखिरी ॾिहारा मदीने पाक में गुज़ारजनि
सो पंहिंजे संगत साथ के घोराए शागिर्दन के मुरीदन के घोराए मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो पान फरमा लगा दाज आखिरी मुलाकात मां हज ते वञा तो हज करण का बाद में मोके महबूब करीम जे पाड़े में रहणो आ अल्लाह जे हबीब पाक जे गुंबद खदरा जे साये में रहणो आ उते जिंदगी गुजारणी आ ऐं पंहिंजे जिंदगी जा ॾहाड़ा मुंहिंजी दिल थी चवे त जॾहिं अब्दुल हक जो आखिरी दौर हुजे आखिरी वक्त हुजे ज़ुबान ते कलमो तैयब हुजे नज़रन जे साम्हूं मुंहिंजे महबूब जो रोज़ो हुजे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, उलमा अहले सुन्नत। मुझी दिल ये थी चाहे त आखिरी वक्त में जॾहिं मां मरां त इन हालत में मरां जो महबूबन जो रोज़ो मुझे साम्हूं हुजे। दोस्तन का इजाजत वठी यारन का इजाजत वठी हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह ताला अलैह मुझा प्यारा दोस्तों हज करण आया हज करे जॾहिं फारग था मदीने पाक आया हबीबल करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक ते आया रात जो टाइम छुआ हबीब करीम जे रोज़े शरीफ जे जाले मुबारक जे साम्हूं हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी अची वेठो आ मुराकबो करे अर्ज पियो करे रे रहम कर या रसूल अल्लाह रहमतों रसी कर इनायत अहमदा सुन हिन बंदे जी बेकसी आया घणो करता कचो आया अबो जो आदमी अगसनी या सैयदा रसया नबी खैरुल बशर गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफे अनाम वर मुराकबो करे मुझे हबीब पाक जे रोज़े शरीफ जे साम्हूं वेठो आ मुझा प्यारा दोस्तों हबीब करीम ते सलातो पढ़ंदे पढ़ंदे निंड जो झोंको आयो आ हजरत शाह अब्दुल हक जो बख्त बेदार चुआ मुझे महबूब पंजो दीदार करायो आहे। सुभान अल्लाह। हबीबन करीमन पंजो दीदार करायो अल्लाह पाक तोखे मुखे भी नसीब फरमाए। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत शाह अब्दुल हक के मुझे महबूब करीम दीदार करायो आ हबीबल हाल पुछो अब्दुल हक केड़ो हाल थे किया आई अर्ज कर लगो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह राना हुआ त खुश आया पर तो का परे आया हबीब वक्त न तो गुजरे बिठाए गोच तो फरमाए या रह जे पिरल वट या कजे पिरल जे पचार इनी बिनी का धार शला कादर कहके न करे। सुभान अल्लाह। हबीबा तुझी याद आ तुझो जिक्र आ मुझा राणा ॾींहं नथा गुजरन जॾहिं तुंहिंजी यादि सताईंदी आ पोइ कॾहिं त हीअं पियो कंदो आहियां चंड ॾे निहार चवंदो पियो आहियां त चंड रोज़ मदीने खां तो लंघी मुंहिंजा सजन खे त सलाम ॾिजां चंड रोज़ मदीने खां तो लंघी मुंहिंजा सजन खे त सलाम ॾिजां बेसाए रोज़े जे साम्हूं मुंहिंजा पिरियन खे त पैगाम ॾिजां बेसाए रोज़े जे
सामो मुझा पिरियन के पैगाम जा सुभान अल्लाह हबीबा हाने नजर करम फरमा मुझा महबूबा हाने मदीने पाक में इजाजत दे तमा अब्दुल हक जिंदगी जा आखिरी दिहाड़ा तुझे पाड़े में बसर करण तो चाहा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अब्दुल हक ना तोखे मदीने में रहने की इजाजत ना वापस हिंदुस्तान वञ इहो जवाब ॾेई मुंहिंजा महबूब पर्दे में हलिया ॿी राति वरी बि मुराक़बो कयूं दुरूद शरीफ़ पढ़ंदे महबूबन वरी भी दीदार कराई अर्ज किराना मेहरबानी करियो इजाजत दियो ऐं फरमायो ना वापस वञ अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह तआला अलैहि के खबरा मुझो हबीब मेहरबाना शफीका मदीने वारो मीर करीमा ओ मुझा प्यारा मुसलमान बायरो रात वरी भी हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह तआला अलैहि मुराक़बो कयो आ त मुझे महबूब करीम वरी भी दीदार करायो आहे दिल के तसल्ली आई तो महबूब नाराज ना है महबूब आजमाए पियो जे नाराज हो जी आ त बार बार दीदार कौन कराए वरी अर्ज कई या रसूल अल्लाह इजाजत अता फरमा मां मदीने पाक में रहन चाहया तो मदीने वारे मीर फरमायो अब्दुल हक असां जे बारगाह जो यो दस्तूर मां मुस्तफा जे दरता कदे भी को सवाले खाली हथन कोल मोचो आ जेको आयो आ झोल भरींदो वियो आ तू भी सवाली बन जे आयो आहे तोके खाली हथन ते नथा मोटायूं पर मां तोके चवा पियो त वञ अब हिंदुस्तान में मुझे दीन जी तबलीग कर दीन जो पैगाम पहुंचा ऐ तोके शौक़ आ मदीने पाक में रहन जो तमाम मुस्तफा जो फैसलो बुधी छड़ ऐ अब्दुल हक जे कदे मदीने पाक में रहंदे तोके मुझे रोज़े पाक जो दीदार नसीब थींदो पर जे कदे मां मुस्तफा जो चवण मनी करे हिंदुस्तान जी सरजमीन ते मां मुस्तफा करीम जे दीन जो कम कंदे तमा हबीब पाक जो तो वायदो आहे रोजानो रात जे टाइम में मदीने पाक मां हली करे हिंदुस्तान जी सरजमीन ते तोके पंहिंजो दीदार करण मां मोहम्मद करीम जो कम आहे सुभान अल्लाह अब्दुल हक मुंहिंजो चवण करे जे हिंदुस्तान में तो तोखे दीदार करण मां मुस्तफा जो कम आहे रोजानो महबूब आशिकन का परे ना हजरत इमाम शाफी रदी अल्लाह ताला नु फरमाया त मां हिकड़े लम्हे ताईं पंहिंजे महबूब के पाण खां जब परे समझा त मां मुसलमान ही कोन आहियां मुझो महबूब मुसां गड्डा अल्लाह जो हबीब पंजे गुलामन सां गड्डा बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि तो मुझा प्यारा वजात फरमाए त उपटियां अंधियों पूरा पिरे पसल पो वञो रोज रसल हबीबाने हुजरे सुभान अल्लाह वाह लतीफ जो उपटियां अंधियों जे अखियों खोलियां तो दुनिया पे ॾिसां जे पूरा पिरी पसंद बस अखियों बंद करा तो मुझो महबूब मुझे सामू बीठो उल्टे चाल चलते हैं दीवान गाने इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते वो मुझे महबूब जो ये गुलाम किया दीदार कदा आहिन बेटा साहब रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाता जदे मां पंहिंजे महबूब जो दीदार कंदो आया त हिन अंदाज में पाण तो फरमाए अख पिरियां जे अख में ही कुठलल कम लाहे डिज लतीफ चे ससिया सुदो चम पोतोने निकरे दम तब अख पिरियां जे अख में सुभान अल्लाह जॾहिं महबूब जे दीदार में बीहंदा आहियूं पोइ दम निकिरी वञे चम कटजी वञे मांस जली वञे त पोइ महबूब जे चेहरे मुबारकन में
असां जो नज़रो हूंदियूं आहिनि रब करीम तोखे मूंखे भी उहा नज़र नसीब फरमाए उहा हज़रत शाह अब्दुल हक रज़ी अल्लाह ताला अन्हु रहमतुल्लाह अलैहि हिक मर्तबा ख्याल आयुसि त मां भी वॾा किताब लिखिया आहिनि हाणे हिकिड़ो अहिड़ो किताब लिखां जे किताब में खालिसतन ज़िक्र मुस्तफा हुजे न नमाज न रोज़ो न हज न ज़कात कुछ भी न जे हुजे त ज़िक्र मुस्तफा हुजे कुरान पाक खणी 3 ॾींहं 3 रातियूं पढ़ी 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 3 ॾींहनि खां बाद कुरान बंद करे गुंबदे खदरा ॾाढा मोह करे मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो कुरान के चुमी अखियुनि ते रखे अर्ज़ कन लॻो ला युमकिनु सनाओ कमा कान हक़ुहु बादज़ खुदा बुज़ुर्ग तो एक किस्से मुख्तसर या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह राना नमाज जो हुक्म भी कुरान में आ रोजे जो भी आ हज जो भी आ ज़कात जो भी आ जमादात जो शजर हजर जो हर शय जो जिक्र आ हबीब पढ़ंदो आहियां पर जॾहिं तुंहिंजे शान के परखण जे लाइ जॾहिं तुंहिंजो शान कुरान में ॾिसण जे लाइ मां अब्दुल हक कुरान खोलियो आ त मुंहिंजा महबूब अलहम्द जे अलिफ खां वठी वन्नास जे सीन ताईं हर हरफ हर आयत हर सूरत हर मंज़िल हर तो महबूब करीम जो शान बयान करे रहियो आ मुंहिंजा राणा मूंखे कहिड़ी मजाला मां तो जो शान बयान करां मां त हीअं तो चवां त मुंहिंजा दिल भरा कंहिंखे अहिड़ी ताक़त न आहे जो तो जो शान बयान करे अॼु मां फ़ैसिलो तो फरमाए छॾां मुंहिंजा महबूब खुदा खां बाद में हिन काइनात में अगर शानात मदीने वारा मीर उहो तुंहिंजो शान आहे सुभान अल्लाह उन महबूब सां प्यार कर उन हबीब जो अदब कर प्यारा दोस्तों बुज़ुर्गो हबीबन जा सहाबी अदीब हा अदब वारा हा हज़रत अनस बिन मालिक फरमान ता मां मदीने वारे साईं जे पासे में अची बीठो आहियां मां हबीबन सां गॾु नमाज़ तहज्जुद पढ़ण जो इरादो कयो अल्लाह जे हबीब जो नमाज शुरू कई हबीबन पहिरीं रकात शुरू कई अल्लाहु अकबर अलहम्द पढ़ी सूरे बकरा जी तिलावत शुरू कई मां सोचो हिकु रुकू ॿ रुकू 3 रुकू साईं पढ़ंदा विया पढ़ंदा विया पढ़ंदा विया पढ़ंदा पूरी सूरे बकरा अल्लाह जे हबीब तिलावत करे छे 2.5 से मां सोचो हाणे रुकू कंदा पर जीअं जो सूरे बकरा खत्म थी मदीने वारे सूरे आले इमरान शुरू आले इमरान खत्म थी सूरे माइदा शुरू थिया मां समझो हाणे रुकू कंदा पोइ भी रुकू न कयो अतल मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरे निसा जो भी आयतो पढ़ियो आहिनि गालिबन सादा 86 पारा मदीने वारे मीर तिलावत कया उन खां बाद में रुकू फरमायो आ साईं फरमाता वो रुकू बिल तस्बिन वारो कोन हो टिल तस्बिन वारो कोन हो जेतरो वक्त अल्लाह जे हबीब के मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो 86 पारा पढ़ण में लगी आ एतरो टाइम मुझे महबूब के रुकू में लगो आहे अॼुकल्ह जो मोलो ईअं करे त हिकिड़ो कोन भी अल्लाह असांजी हालत रहम फरमाए नमाज सां मोहब्बत कर मस्जिदन सां मोहब्बत कर रमजान शरीफ में भी अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो महीनो कुरान ॿुधंदा आहियूं सो भी बेज़ारी जिंदगी ते कहिड़ो भरोसो अल्लाह पाक जे हबीब फरमायो जिनजी कुरान सां मोहब्बत हूंदी यो कुरान दुनिया में भी निभाइंदो कब्र हशर में भी निभाइंदो कुरान कयामत जे ॾाढी शफात फरमाई हज़रत सैयदना अनस बिन मालिक फरमाता त पो साईं जो एतरो रुकू एतरो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कौमा एतरी मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो सजदो एतरो जलसो एतरो ॿियो सजदो 2 रकातूं पढ़ी साईं जो सलाम फेरियो तो फजर तुलो थी हाणे जॾहिं दुआ जे लाइ हथ खया तॾहिं मुझे महबूब करीम पंहिंजे लाइ दुआ कान घुरी हसनैन करीमैन जे लाइ दुआ कान घुरी
इया कोन फरमायो मालिक मुके सोन दे चांदी दे बादशाही दे पर ये कलिमात ऐ परवरदिगार है ये मुर्ज़गार इनको माफी दे न कर इनके खताओं को शुमार इनको माफी दे उम्मत जेला कदे गारे हेरा में कदे गारे सौर में कदे मुझा प्यारा मके पाक में मुझे हबीब जा हथ खया पिया होंदा हा तदे असा फकर सा चौदा आयो त ऐबदारन जी बदकारन जी असा गंदल गुनाहगारन जी कई पुनल तो पोए वारी न त आयो ॾाढा ॾोहारे कई